पाट शरीफ 11 मिज़बान टीम प्यारो आरई खे 51 रन्स तां शिकस्त ॾेई 10 रुकनी क्रिकेट टूर्नामेंट कप पंहिंजे नाले करे वरितो। उन हवाले सां पेश आहे प्यारो स्टेशन मां तनवीर मेमुण जी हीअ रिपोर्ट। टीम आहे उहा मेज़बान टीम प्यारो आरई खां मैच खटे आई आहे, जंहिंजे जेको आहे सो हिसाब सां अॼु उन्हनि जो जशन बि आहे। अचो उन्हनि खां उन्हनि जा मुतालबा पुछूं ऐं उन्हनि जे इन बारे में छा चवणु आहे। मोहम्मद ज़मान, मां पाट शरीफ जो क्रिकेट टीम जो मेंबर आहियां। जीअं अॼु असांजो राउंड हुयो प्यारो खान आरई सां पाट शरीफ यंग 11 हुई, जंहिंमें असां विनर आहे असांजे कैप्टन नईम अहमद मला साहब ऐं गॾिजी सॼी टीम हुई। सॼी असांजी सभिनी महिनत कई, उनजी महिनत जे करे असांखे अॼु स्लो मिलियो आहे। असां अपील था कयूं बस वारनि खे त असां वटि ग्राउंड जी सफ़ा खोटी आहे, असां वटि ग्राउंड आहे ई कोन। महिरबानी करे जिन दोस्तनि खे गुज़ारिश आहे बस वारा आहिनि असांजी सपोर्ट कनि, ग्राउंड जी असांखे सहूलियत मिली सघे त असां जीअं अॻिते वधी सघूं था। असां यंग आहियूं, सभु सॼी टीम असांजी यंग स्टार आहे माशाल्लाह। असांजी यंग स्टार टीम आहे, हिनखे सपोर्ट करे बस वारा जेके आहिनि दोस्तनि खे अपील आहे। MPM में तकत आहे, जीअं साईं मोहम्मद शाह आहे असांजी तकत, पीर मुजीब साहब आहे, रफ़ीक अहमद जमाली आहे ऐं अलाह जी महिरबानी सां सभु यंग आहिनि ऐं सभु वोल्टर आहिनि। अलाह जी महिरबानी सां असांजा तक़रीबन 30 खां 35 छोकिरा आहिनि जेके सभिनि जा NIC ठहियल आहिनि ऐं सभु वोल्टर बि आहिनि। अलाह जी महिरबानी सां असां हीउ कप खटियो आहे। 10 टीमुनि जो इवेंट हुयो प्यारो खान आरायण में, जंहिंमें असांजी टीम फाइनल खणी चुकी आहे। अॼु मेज़बान टीम सां असांजो राउंड हुयो प्यारो खान आरायण सां, जंहिंमें असां 113 जो टारगेट ॾिनो 8 ओवरनि में ऐं उनजे मुक़ाबले में चेसिंग जे लाइ हुननि खे 113 स्कोर घणो हुयो ऐं चेसिंग जे लाइ हुननि 55 स्कोर ठाहे ऑल टीम आउट थी वई ऐं सभिनी दोस्तनि जी ऐं रांदीगरनि जी महिरबानी थी करे फर्स्ट क्लास हुननि महिनत कई ऐं ज़बरदस्त बॉलिंग जो मुज़ाहिरो कयो। जुम्मन ऐं ज़ुहैब ज़रदारी ऐं सभिनी छोकिरनि जी गॾियल महिनत हुई ऐं पंहिंजो हे कप खणी आहियूं फाइनल। नाज़रीन, तव्हां ॾिठो पिए त जेको आहे पाट जी क्रिकेट क्लब जेका टीम आहे उहा मेज़बान टीम खां जेको आहे रांदि खटे आई आहे। उनजी ख़ुशी में उन्हनि पंहिंजा व्यूज़ ॾिना ऐं पिणु गॾु उन्हनि सां गॾोगॾु मुतालबो पिणु कयो त पाट शरीफ जेको क़दीम ऐं तारीख़ी शहर आहे उनखे को प्ले ग्राउंड कोन आहे। उन्हनि बस वारनि खां इहो मुतालबो कयो आहे त पाट शरीफ खे जल्द खां जल्द प्ले ग्राउंड ॾिनो वञे, जीअं उते रांदियुनि जी अफ़ज़ोश थिए ऐं इहे जेके नौजवान आहिनि उहे इस्पतालुनि बीमार थियण खां बहितर आहे तंदुरुस्ती सिहत ऐं रांदि जी तरफ़ अचनि ऐं जेको आहे सो पंहिंजो हिसाब किताब ऐं पंहिंजो अंग अखर वॾनि क्रिकेट जे आलमी जेके मुक़ाबला थियनि था उन्हनि में ॻणाए सघनि। MNN TV News।